अदा तव्हां मुंहिंजी सिंध न्यूज़ ॾिसंदा आहियो? हाँ सही ॾिसंदा आहियूं बिल्कुलु बहितरीनु यार मज़लूम जो आवाज़ आहे उहो असां ॾिसंदा आहियूं कीअं सुठो चैनल आहे? सुठो चैनल आहे अलहमदिल्ला सही तरीक़े मज़लूम जो आवाज़ आहे जीअं त मां पंहिंजे ॿाहिरनि दोस्तनि पहिरीं पहिरियों खे अर्ज़ु कंदुमि त मुंहिंजी सिंध खे सब्सक्राइब कनि फॉलो कनि शेयर कनि ऐं पंहिंजी कमेंट ज़रूरु ॾियनि असांजो मसइलो इहो आहे त ऐं उन सां गॾोगॾु ही मुंहिंजी सिंध मज़लूम जो आवाज़ आहे ऐं इंशाअल्लाह तव्हांजे बि कमु ईंदी वॾी महिरबानी जहिड़ी ॻाल्हि आहे जो उन में जाली पर्चियूं पई हुयूं अवी मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल ॾिसंदा आहियो? जाली सर बिल्कुलु ॾिसंदा आहियूं हारिया जेके माण्हू आहिनि अवी इन चैनल खे कीअं महसूसु था कयो? बहितरीनु चैनल आहे सुठो कमु करे रहिया आहिनि अवी कहिड़ो मैसेज ॾींदो पंहिंजे दोस्तनि ताईं? पंहिंजे दोस्तनि खे इहो मैसेज ॾींदुमि त इहो सिंध ॾिसनि ऐं सब्सक्राइब कनि फॉलो कनि सुठो चैनल आहे अवी मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल ॾिसंदा आहियो? बिल्कुलु ॾिसंदा आहियूं सर तव्हांखे कीअं लॻी रहियो आहे हिन जो कमु? ज़बरदस्त बहितरीनु ॾाढो सुठो कमु आहे सिंध न्यूज़ वारनि जो ॾाढो भलो कमु कंदा आहिनि चैनल बि सुठो आहे अवां पंहिंजे दोस्तनि ताईं कहिड़ो मैसेज ॾींदो मुंहिंजी सिंध तां? मां पंहिंजे ॿारनि जे लाइ इहो मैसेज ॾींदुमि सिंध न्यूज़ ॾिसनि हुनखे फॉलो कनि लाइक कनि सब्सक्राइब कनि Akan dia salatlah menuju sini.